दिल जे सचन जज़्बनि जी शाइरी सां गॾु उहो माण्हुनि जे तमामु प्यार मोहबत ऐं जज़्बनि जी सचाई सां शाइरी कंदो हो। शेरल बेवस बाडराही जी 64वीं वरसी आहे। हिते खैरपुर खां, लाड़काणे खां, शिकारपुर खां ॾाढा ख़ूबसूरत जेके मारूफ़ शाइर आहिनि उहे हिते गॾु थिया आहिनि। हुन जेके गीत शाइरी जेका कई उहा ग़रीब पोरियत आम माण्हुनि जे लाइ कई ऐं उन जी शाइरी जो मक़सदु इहो हो त माण्हुनि में हिकिड़ी बेदारी पैदा थी। तमामु वॾो असासो हुयो सॼी क़ौम जो ऐं हुन सिंध जे ग़रीब माण्हुनि जे लाइ शाइरी कई। शेरल बेवस जेको आहे असांजे बाडरे शहर जो रहवासी हुयो पर सॼी सिंध जो जेको आहे इंतिहाई अहिड़ो नामियारो शाइर हुयो जंहिंखे सॼी सिंध सुञाणी थी। ऐं गीत गज़ल कलाम इहे चवंदो रहंदो हो। हुनजी वॾी शाइरी शेरल खे हिन शेर मुशाइरे में इहे असांजा सॼी सिंध जा शाइर जॾहिं उन्हनि जे यादि में अॼु खड़ा थिया आहिनि, असांखे बेहद ख़ुशी आहे। कैमरामैन सरताज सां गॾु जावेद मंजूणे जो सिंध टीवी न्यूज़ बाडर।